आउं रुखसंदिया मां दोस्तनि साथियुनि भाउरनि ऐं भेनरुनि सां मुखातिब आहियां। अॼु इंतिहाई हिकु अहम मौज़ू आहे। पंजाब जी वॾी वज़ीर मरियम नवाज़ पंहिंजी नाअहलीअ खे सिंध दुश्मनी सां लिकाइण जी कोशिश पई करे। इन ते ॻाल्हाईंदासीं। मुस्लिम लीग नून जी सीरत में जेकॾहिं को हिकु अंसर मुस्तक़िल तौर ते मौजूदु रहियो आहे त इहो आहे पंजाब कार्ड। जॾहिं तरक़ीअ जो दावा कमु नथियूं कनि, जॾहिं बदइंतिज़ामी वाक़ी थी वञे थी, जॾहिं अवाम सुवाल पुछणु शुरू करे थो, तॾहिं इन्हनि जे सियासत जो पुराणो नुस्ख़ो वरी लॉन्च कयो वेंदो आहे। उहो कहिड़ो नुस्ख़ो आहे जेको मुस्लिम लीग नून लॉन्च कंदी आहे? चवंदा आहिनि असां ख़िलाफ़ सिंध वारा आहिनि, ॿिया सूबा पंजाब खां सां हसद कनि था, पंजाब ते हमला थी रहिया आहिनि, पंजाब ॾांहुं वधंदड़ हथ खे कटे छॾींदासीं, आङुर टोड़े छॾींदासीं, ऐं बसि असुल मसइला हेठां दॿिजी वञनि था। मरियम नवाज़ हिन वक़्तु साॻियो ई नुस्ख़ो ॿीहर इस्तेमालु पई करे। पंजाब में ॿोॾ खां पोइ अवाम जी कावड़ वधी रही आहे, माण्हुनि खे रिलीफ न पियो मिले, हुकूमत जा वाइदा काग़ज़ ताईं महदूद रहिया, इंतिज़ामिया जी सॼी दावा बकवास साबित थी, 2 महीननि ताईं ॻोठ ऐं शहर पाणीअ में ॿुॾल रहिया, माण्हुनि वटि न खाधो, न साफ़ पाणी, न पनाह। रियासत नाले शइ, पंजाब जी हुकूमत नाले शइ फ़क़ति एक्स ते ट्वीट्स में नज़र आई। ट्वीट्स ख़ूबसूरत थींदा रहिया। हाणे जॾहिं पाणी लथो आहे, अवाम सुवाल पुछणु लॻो आहे त असांखे छो बेयारो मददगार छॾे ॾिनो वियो। तॾहिं सिंध खे निशानो बनाइणु शुरू कयो वियो आहे। पाण न हल, पाण नाकाम, पाण बेहस, पर ॾोह कंहिं ॿिए जे ॻिचीअ में विझण जी कोशिश पई थिए। इहा ई रवायत ताक़तवर सियासतदाननि जो हथियार आहे। सिंध खे लताड़े, इतिहादी पार्टी ते हमला करे, क़ौमी वहदत जा नारा हणी, पाण खे पंजाब जी हक़ीक़ी वारिस तौरु पेश करण जी कोशिश कई पई वञे। हिन खां बि वधीक अफ़सोसनाक ॻाल्हि इहा आहे त ॿियनि सूबनि तरफ़ां पंजाब जे मदद जी आछ बि रद्द कई थी वञे। छो? छाकाणि त किथे पंजाब हुकूमत जी नाअहली वाक़ई न थी वञे, यानी अवाम ॿुॾी मरे, भली ॿुॾी मरे, पर सियासी ब्रांड न ॿुॾे। छा इहा हुकूमती तरक़ीअ जी दावा कंदी आहे, या इंसानी हमदर्दीअ खां बेहसीअ जो मुज़ाहिरो आहे? अॼु सिंध ख़िलाफ़ ॻाल्हाइण मरियम नवाज़ लाइ पंहिंजी सियासत बचाइण जो शॉर्टकट आहे, पर साॻे वक़्तु हिन खे सोचणु घुरिजे त छा पंजाब जा माण्हू हाणे बि अहिड़नि नारनि में ईंदा? छा ॿोॾ में पंहिंजा ॿार विञाईंदड़ माउ इहो जुमिलो ॿुधी इत्मीनान में अची वेंदी त परेशान न थियो, सिंध ख़िलाफ़ तक़रीर त ज़बरदस्त हुई। छा रिलीफ जी जाइ ते नफ़रत विरहाइण सां अवाम खे ख़ामोश कराए सघिजे थो? ॿोॾुनि खां वधीक ख़तरनाक ॿोॾ सियासी तअसुब जी आहे। पाणी त हिकु ॾींहुं लही वेंदो, पर दिलनि में ओतियल नफ़रत घणे वक़्त ताईं मौजूदु रहंदी, उहा निकिरी न सघंदी। सो सुवाल आहे त मरियम नवाज़ पंहिंजो सियासी ग्राफ बचाइण लाइ सिंध दुश्मनीअ खे हथियार बणाईंदी रहंदी, या आख़िरकार को अहिड़ो ॾींहुं बि ईंदो जॾहिं इक़्तिदार जे दावेदारनि खे इंसानी दर्द, इंसानी तकलीफ़ सियासत खां वधीक अहम महसूसु थींदी। अव्हां जी वॾी वॾी महिरबानी।